पैगाम न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। डीआईजी मोटरवे पुलिस साउथ ज़ोन शाहिद जावेद जी ख़ुसूसी हिदायत अमल कंदे मोटरवे पुलिस दादू सेक्टर कमांडर अताउर रहमान बसनि जे मालिकनि ऐं नुमाइंदनि सां मुलाक़ात में सेक्टर कमांडर दादू अताउर रहमान बसनि जे मालिकनि खे ख़ुसूसी हिदायत कंदे चयो त समूरी बसनि जा ड्राइवर तरबती याफ़्ता लाइसेंस याफ़्ता हुजणु ज़रूरी आहे। मुलाक़ात में जियो फरहान, डीएमसी, एकेसी, जियो लारखड़ा, जियो फैज़ान, जियो मदीना कंपनी जे मालिकनि ऐं ड्राइवरनि शिरकत कई। सेक्टर कमांडर अताउर रहमान जो चवणु हो हाईवे ते हलाईंदड़ बसनि जे ड्राइवर हज़रात पंहिंजी ज़िम्मेवारी जो अहसास कनि। सेक्टर कमांडर दादू अताउर रहमान चयो इंडस हाईवे ते केतिराई ख़तरनाक मोड़ मौजूद आहिनि। तेज़ रफ़्तार खां एहतियात ज़रूरी आहे। उन्हनि मोड़नि बाबति मोटरवे पुलिस ड्राइवरनि खे ब्रीफ पिणु कयो आहे। सेक्टर कमांडर अताउर रहमान चयो बसनि जा ड्राइवर ट्रैफ़िक जे कानून जी पासदारी कनि। ॿी सूरत में लाइसेंस कैंसिल कया वेंदा, उन्हनि ख़िलाफ़ एफआईआर पिणु दाख़िल कई वेंदी। मोटरवे पुलिस हर वक़्तु मदद करण लाइ तयारु रहे थी जीअं जान माल जो को नुक़सान न थिए। इन क़िस्म जे ब्रीफिंग जो मक़सदु रोड ते हलंदड़ ट्रैफ़िक बाआसानी सां पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा हुजे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगाम न्यूज़।